72 सालनि खां इहा रींगट असां सिंधियुनि जी ॿुधी 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 मां त बेज़ार थी वियो हाणे। वॾो ज़ुल्म सिंधियुनि सां आहे साईं। सभु जेके ॿियूं क़ौमूं आहिनि, अॻे बंगाली हूंदा उहे बि हुन में शामिलु हूंदा। साईं बंगाली बि खाइनि था सिंध खे, पंजाबी बि खाइनि था, पठाण बि खाइनि था। थबिनी मारे छॾियो, हक़ मारे छॾिया तूं सिंधियुनि जा 72 सालनि खां 1947 टू दिस डे। यार इन रींगट खे छॾियो, घटि में घटि पंहिंजे अंदर में लीओ पाए ॾिसो त असां में उणाई आहे कहिड़ी। वी आर लिविंग इन अ कॉम्पिटेटिव वर्ल्ड बाबा। मुक़ाबिलो आहे सॼी दुनिया में थो हले पियो। हिते सर्वाइव करण लाइ, साह खणण लाइ मुक़ाबिलो थो करिणो पए। उन में तव्हांखे आदत पइजी वई आहे कोटा सिस्टम में। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 5 सालनि लाइ कोटा सिस्टम रखी त सिंधी कोटा इन विच में ठही तयारु थियनि, पंहिंजे पेरनि ते बीहनि, मुक़ाबिलो कनि, मुक़ाबले में अॻिते अचनि। तंहिंजे करे 5 साल बाबा हिननि जी कोटा रखो 19%। 5 साल गुज़रिया, 50 साल